अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार माया सादिया अब्बासी। नाज़रीन, नवाब शाह जे इलाइक़े फ़ौजी कॉलोनी जे रहवासी जो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम अमले जी नाइंसाफ़िन ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्टर साइमा बलोच मूजिब नवाब शाह जे इलाइक़े फ़ौजी कॉलोनी जी रहवासी औरतुनि मसमात शबाना, मसमात ज़ैनब, मसमात आसिया, मसमात नाज़िया ऐं ॿियनि बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम अमले जी नाइंसाफ़िन ख़िलाफ़ PTI लेबर विंग जे नायब सदर तस्लीम उनर जी अॻुवाणी में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि चयो त असां बेनज़ीर इनकम सपोर्ट जी ऑफिस में वञूं था त उतां जे अमले जो रवैयो असां सां सुठो नाहे। सिक्योरिटी अमलो औरतुनि सां इंतिहाई अढंगे रवैये सां पेश अचे थो ऐं औरतुनि जी तज़लील करे थो, जेको इंतिहाई शर्मनाक अमल आहे। ऑफिस अंदर सिर्फ़ पंहिंजा नवाज़ी हले थी, बाक़ी औरतुनि खे ॿाहिरि ज़लील कयो वञे थो। PTI लेबर विंग जी नायब सदर तस्लीम उनर चयो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो अमलो औरतुनि सां बदतमीज़ी करे थो ऐं उन्हनि जी तज़लील करे थो। हुन चयो त ऑफिस अंदर सिफ़ारिश खां सवाइ को बि कमु नथो थिए। पंहिंजा नवाज़ी जे करे ग़रीब औरतुनि जा कम नथा थियनि। हुननि चिताव ॾिनो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो अमलो पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। Zoomro वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।